या इलाही ज़ात आला किबरिया जे वास्ते अर्ज़ ॿुधासिन असांजो मुस्तफ़ा जे वास्ते हथ खणणो आहे शर्म पर वसन तोरी आह बि सवाल सुन सिद्दीक़ अकबर दिल सफ़ा जे वास्ते सख़्तु आ सरकार तुंहिंजी असां ॾोही था ॾकूं फज़ल कर फारूक आदला बेरिया जे वास्ते ॿिनि जहाननि में दुबेले हज़रत उस्मान गनी कीन शर्मंदो कजां साहब हया जे वास्ते क़बर माशर मौत जी सख़्ती जे की कीअं कयूं हल कर मुश्किल असांजो मुश्किल कुशा जे वास्ते ज़हर दुनिया जे बलाउनि खां तव्हांखे तूं बचाए हाल ॾिस हज़रत हसन साहब रज़ा जे वास्ते नफ़्स वारीअ जंग अकबर में असांखे पताब सैयद शुहदा शहंशाह करबला जे वास्ते ॾोह ज़ाहिर ऐं गुझागण खां असांजा विया लंघे बख़्श कर बिन्त नबी ख़ैर निसा जे वास्ते इस्लाम जो रस्तो सिधो तां ईअं तव्हांखे तूं हलाए मोमिननि जी माउ शफ़क़त आशियां जे वास्ते हिर्स जे कुना मां असांजो कढियो अची बेड़ो पुतल बाज सां ॿारहनि इमामनि अकिया जे वास्ते मारिफत जो मुल्क मक़ी दिल जदीदन सां ॾेखार गौस आज़म पीर पीरा रहनुमा जे वास्ते गौस आज़म पीर मुर्शिदा रहनुमा जे वास्ते मोमिन हाणे जतो ई तो करे दुआ खे ख़त्म कुर्ब मां कलेमो पढ़ो ख़त्म दुआ जे वास्ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु